नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सीता रोड मां ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अदबी संगत शाख सीता रोड पारां सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत लेखक शौकत हुसैन शोरो जे विछोड़े ते नौजवान शाइर आसिफ सीताई जी सदारत हेठ तज़ती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंजी कार्रवाई साथ सीता रोड जे सेक्रेटरी सुलेमान सुमरो हलाई। मेड़ाके खे सदारती खिताब कंदे आसिफ सीताई चयो त शौकत हुसैन शोरो सिंधी अदब जो सरमोड़ लेखक हुयो, जंहिं कहाणी, नावल ऐं ड्रामा निगारी जा जदीद लाड़ा मुतारिफ कराया। हिन जी लिखणी जा किरदार संदस जे कलम जे जनबेश सबब सदाई जियरा जागींदा रहना आहिनि। शौकत शोरो जो विछोड़ो अदब में वॾो खाल आहे, जेको कॾहिं बि भरजणो न आहे। उन मौके ते वसीम आकाश सीताई, कामरेड महबूब सिंधी, राशिद इंकलाबी, अनवर सीताई ऐं ॿियनि साईं शौकत हुसैन शोरो के लफ्ज़न जी भेटा पेश कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।